बे न्यूज़ में खबरन अपडेट जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कयूं पिया मलीर का। पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो ज़िला मलीर पारां शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे वेझे साथी सैयद अनवर शाह जे चालीहे जी तकरीफ़ लेबर स्क्वायर मलीर में मल्हाई वई, जंहिंमें पीपी शहीद भुट्टो मलीर जे अॻवाननि ऐं कारकुननि समेत मलीर जे सियासी समाजी अॻवाननि ऐं इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत करे खेसि ख़िराज तहसीन पेश कई। उन मौके ते ॻाल्हाईंदे पीपी शहीद भुट्टो मलीर जे सदर कामरेड सलीम राजपूत, गुलाम नबी गबोल, मलीर जे सियासी समाजी अॻवान सैयद खुदारिनो शाह, नज़ीर लाशारी, हबीब गुल हिमायती, डॉक्टर रऊफ़ मुगेरी ऐं ॿियनि चयो त सैयद अनवर शाह पार्टी जो बहादुर कारकुन ऐं असासो हुयो। हुन हमेशह ग़रीब ऐं मज़लूम तबके जे हक़नि लाइ आवाज़ उथारियो ऐं साह जे आख़िरी घड़ीअ ताईं पार्टीअ सां वफ़ा जो मिसाल क़ाइमु कयो। संदसि तारीख़ी जिदोजहद खे कंहिं बि सूरत में विसारे नथो सघिजे। हू अॼु बि कारकुननि ऐं मज़लूमनि जे दिलनि में ज़िंदा आहे। तक़रीब खे शाहनवाज़ खोसो, सैयद लाल शाह, बख्शल गोरीलो, अब्दुल्ला दानल, आज़ाद गोपांग, शाहनवाज़ खोसो, मुख्तियार जुमानी, सलीम खोसो, जावेद सोलंकी, गुलाम चांजो ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। उन मौके ते संदसि मग़फ़िरत लाइ क़ुरान ख़वानी कराई वई, ख़ुसूसी दुआऊं घुरियूं वयूं, जॾहिं त इफ़्तार पार्टी ऐं लंगर पिणु तक़सीम कयो वियो। रिपोर्ट कराए मुश्ताक गबोल, बे न्यूज़ मलीर।